बादशाह जी बादशाही में हिक हमरा पंहिंजे घर निंड पियो हुजे। रात वारो टाइम हुजे, सुतो पियो हुजे। खैरनि जो जॾहिं अची असूर थियो, सुबुह थियो, निंड मञा उथियो। निंड मञा जो उथियो, जाॻियो त हिन जे कननि ते हिक रोइण जो आवाज़ ॿुधण में आयो। एॾो त रोइण जो आवाज़ ॿुधण में आयो, हमरा जहिड़ो सफ़ा बिने को ॾाढूं पेड़ियूं हणे। हिन सोचियो त मिड़े केरु आहे जेको ॿाहिरि रोए पियो, हेड़ियूं दाहूं करे पियो, तकिड़े तकिड़े। ॾिसां अला ख़ैर करे केरु आहे। हमरा उन अलावा मुंहुं ई कोन धोतो, लही खट तां ऐं दरवाज़ो खोले छा जो खणी ॿाहिरि ॾिसे, हमरा हिकिड़ो वेठो हुजे रोए पियो। हिन ॾिठो कपिड़ा बि हुनखे ठीकु ठाक हुजनि। माण्हू हिकिड़ो कंडीशन मज़ा में लॻंदो आहे न, हिकिड़ो ग़रीब हुजे, कपिड़ा फाटल हुजनि, को फ़क़ीर हुजे। हीअ हमरा को माना ठीकु ठाक सौदागर टाइप अहिड़े हिसाब सां हुजे, चङो भलो ख़ासो हुजे, रोए पियो। हमरा सोचियो त मिड़े हिन सां कहिड़ो मसइलो आहे, लॻे त ठीकु ठाक पियो, न का गुरबत न छा छाजे करे रोए पियो। ॾिसण में त सही पियो लॻे, वञी पुछा करियां। आयो पुछा करणु लॻो, चवणु लॻो त अदा ॾे ख़बर तोसां ख़ैर आहे। मुंहिंजे घर जे ॿाहिरां अची हिते वेही ॾाढूं पियो हणी सफ़ा रोई पियो, ख़ैर आहे तोसां। चई यार इहा ॻाल्हि न पुछा कर। चई आख़िर थियो छा, ऐं तूं कंडीशन मां त ठीकु ठाक पियो लॻी, अमीर माण्हू लॻी पियो, मूंखे त ठीकु ठाक कपिड़ा तुंहिंजा ॾिसी करे पोइ बि तोसां ख़ैर आहे। जी बिल्कुलु आऊं अमीर हुअसि, हाणे कुझु न रहियो। एॾी अमीर हुअसि त वॾो किस्सो आहे मुंहिंजो, तोखे छा ॿुधायां। जी बाबा हाणे आयो आहियां, लाज़मी पंहिंजो किस्सो करे ॿुधा, आख़िर छो थो रोईं, ॻाल्हि कर। जी बाबा हाणे दरअसल ॻाल्हि इहा अथई, आऊं कंहिं हंधि कंहिं इलाइक़े में वेठो हुअसि। उहो इलाइक़ो ॻोठु मुंहिंजो। उन टाइम ते मूं वटि एतिरो पैसो वग़ैरह त कोन हो, आम सादो माण्हू हुअसि। जी हाओ। जी पोइ उते उन ॻोठ में हिकिड़ी रहंदी हुई बेवा औरत, हुनजो मुड़ुसु मरी वियो। हुनजो न ॿार न बचो न केरु बि धणी साईं जो न हुजे। बेवा वीचारी हितां हुतां महिनत मज़ूरी करे कुझु पैसा हुन रखिया, कुझु बचाया। जी हाओ। हाणे हुन इहो ई सोचियो, मुंहिंजो त को धणी न साईं, न मिट न माइट, न मामू, न चाचो, न काको, न भाइटो, केरु बि कोन्हे। मुड़ुसु हो सो बि मरी वियो, ॿार बचा बि कोन थिया मूंखे। पैसा हुन वीचारी कुझु रखिया, कमाया, सो हुन रखिया पंहिंजे कफ़न दफ़न जे लाइ। चवणु लॻी त भणिया एतिरो कुझु मूं वटि हुजे, पैसा हुजनि जो मरां, ऐं केरु कफ़न दफ़न जो बंदोबस्तु उन पैसनि मां त मुंहिंजो करे त सही। हाणे हिन पंहिंजे कफ़न दफ़न जे लाइ पैसा उहे हुन पाण वटि ठाहिया। हाणे आहे हिकु चकर मूं वटि, मूंखे चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, आऊं आम सादो माण्हू हुअसि। मूंखे चवणु लॻी त अबा हीअ अथई मुंहिंजा पैसा, मूं रखिया आहिनि मुंहिंजे कफ़न दफ़न जे लाइ। हीअ पैसा तोखे आऊं ॾियां थी, पोइ जॾहिं मरां, हयाती ते भरोसो हूं बि कोन हूंदो आहे, पोइ जॾहिं मरां हीअ पैसा तूं तो वटि रख, हिन पैसनि मञा भले तूं कारोबार वापार सौदो वञी कर। जॾहिं आऊं मरां न, पोइ इन पैसनि मञा मुंहिंजे कफ़न ऐं दफ़न जो बंदोबस्तु करे छॾिजांइ। ईअं न थिए जो सुभाणे माण्हू चवनि त हीअ बेवा हुई, मरी वई हली, ऐं हिन जे कफ़न दफ़न जो बि असां ते इहो माना ज़िम्मो पहुची वियो, माना असांजे मथे इहा चटी पहुची वई। इन खां बहितर आऊं अॻु में पंहिंजो इहो प्रोग्राम बंदोबस्तु मूं ठाहे छॾियो आहे। तूं मूंखे लॻी थो नेक माण्हू, हीअ अमानत मुंहिंजी आहे, तूं वटि रखी छॾ। पर हाणे अमानत में तोखे आऊं मोकल थी ॾियां त वञी हिन में कारोबार वग़ैरह कर। त मूं चयो त चलो ठीकु आहे। माई मूंखे उहे बेवा औरत पैसा ॾेई हली वई। हाणे उहे पैसा मूं वटि रखिया। मूं सोचियो त हाणे इन मज़ा सौदो कारोबार, माई चई वई त वञी करियां। हाणे उन पैसनि मज़ा नंढो कारोबार मूं शुरू कयो। गॾा ते उहो सामान वग़ैरह अहिड़ो वरितो, विकिणंदो हो हिते हुते। हाणे ईअं कंदे कंदे अलाह साईं बरकत विधी मुंहिंजी रोज़ी में। हाणे ईअं कंदे कंदे वॾो आऊं माना सौदागर वापारी थी वियुसि। 6-7 सालनि में ठीकु ठाक सौदो मुंहिंजो हलणु लॻो, वापार करणु लॻसि। उन पैसनि मज़ा आऊं चढ़ी वियुसि, ठीकु ठाक अमीर थी वियसि। हाणे ईअं कंदे कंदे इहो सौदो वापार, इहो कारोबार कंदे कंदे 10 साल मूंखे थी हलिया। हाणे उतां खां उहे मुंहिंजा टपड़, उहो ॻोठु छॾे टपड़ खणी आऊं वरी कंहिं ॿिए हंधि इलाइक़े ते वियुसि। 12 साल मूंखे मुकमल थी विया। सौदो वापार मुंहिंजो सुठो काशो हलंदो रहियो, ठीकु ठाक पैसे वारो थी वियुसि। पोइ त मुंहिंजा छाड़का जेके मूं रखिया से ई सौदो वापार कंदा हुआ, दुकाननि ते रखिया। पर मसइलो इहो जो 12 साल थी विया, हुन माई, हुन औरत, हुन बेवा जी मूंखे त ॻाल्हि विसरी वई, ऐं उतां बि आऊं टपड़ खणी विसरियो। मूं सोचियो भणिया, ख़्यालु मूंखे आयो, ख़्यालु बि मूंखे कीअं आयो, आऊं वेठो हुअसि हिकु चकर त हिकिड़ी औरत, हिकिड़ी माई आई ख़ैरात वठणु मूं वटि। उन औरत उन माई खे जो मूं ॾिठो त मूंखे उन बेवा औरत वारी यादगिरी अचानक अची वई। मूं सोचियो
अड़े 12 साल थी विया आहिनि कंहिं अमानत मूंखे ॾिनी बेवा औरत। हुन चयो त कफ़न दफ़न जो मुंहिंजो बंदोबस्तु कजां। इन ॻाल्हि खे 12 साल थी विया हलिया। हुन मूंखे पैसा ॾिना, उन पैसनि मां आउं हिते अची पुॻो आहियां ऐं मूं हुनखे विसारे छॾियो ऐं उन ॻोठ खे छॾे आउं हिते लॾे आयुसि। इन शोहरत, इन पैसनि, इन दौलत, इन दुनिया जे चकरनि में पइजी करे अञा हुन मूंखे हुन बेवा औरत जी त ॻाल्हि ई विसरी वेली। चई आउं उतां ई निकिरी पियुसि। मूं चयो वञी ॾिसां बेवा औरत वीचारी आहे हले कोन्हे या गुज़ारे हुई, बढ़िया मूं त वॾो कमु करे छॾियो। चई आउं उतां निकितसि, आयसि उन ॻोठ में, हितां हुतां पुछाऊं कयमि। चइबा बेवा औरत जेका हुई सा अॼु सुबुह जो गुज़ारे वई आहे। आउं बि को उन सुबुह जो उन टाइम ते पुॻोसि। मूं चयो त भला हाणे जे अॼु गुज़ारे वई आहे, पोइ बि आउं टाइम ते पुॼी वियो आहियां। हुन जी अमानत हुई, मूं वटि कफ़न दफ़न जा पैसा हुआ, हुन मूंखे चयो हो। हाणे जेकर अॼु गुज़ारे वई आहे, आयसि चयाऊं उते सभिनि माण्हुनि खे मूं चयो त बाबा हिन माई मूंखे अमानत तौरु पैसा ॾिना हुआ पंहिंजे कफ़न दफ़न जा, ऐं मूंखे चयो त जॾहिं आउं मरां त मुंहिंजे कफ़न दफ़न जो इन मुंहिंजे पैसनि में ई मुंहिंजो माना इहो सॼो कमु कयो वञे। सोन तव्हां कंहिं ते बि माना कुझु बि कोन्हे, इहो सॼो आउं कंदसि। जी ख़ैरनि जो कफ़न दफ़न अची हलिया, माना कफ़न अची हलियो ऐं हिनखे गुसल वग़ैरह ॾेई करे हेॾां होॾां वियासीं। उन माई खे दफ़नाए आयासीं, बेवा औरत खे। हाणे आयसि तॾे ते वेठा हुजूं त मूंखे ख़्यालु थियो मुंहिंजे खीसे मंझि हिकु क़ीमती हीरो हो, तमामु क़ीमती ऐं सौदागर माण्हू, ऐं उहो ठीकु ठाक पैसनि जो मुंहिंजे अॻिए खीसे में पियल हो। हथु लाइ जो ॾिठमि त उहो हीरो हुजे न। ख़्यालु आयो त उन क़बर में बेवा औरत खे हेठि जो लाथो हो, लॻे थो त उहो हीरो क़ीमती मुंहिंजो उन क़बर में किरी पियो। हाणे उन क़बर में किरी, मूं सोचियो त हाणे मुंहुं धारो अची थिए, ऊंधा थिए त पोइ वञा थो उन क़बर मंझां हीरो कढी ईंदसि, तमामु क़ीमती हीरो हो। जॾहिं अची राति वारो टाइम थियो त आउं उतां निकिरी पियुसि। निकिरी जो पियुसि, आयसि क़बर खे मूं खोलियो, कहिड़ी शइ सां मिटी परे करे क़बर खे वञी माना खोले, छा जो खणी अंदरि ॾिसां त अंदरि जनाज़ो उहो लाश उन औरत जो हुजे ई न। आउं ॾिसी तजब में पहुची मूं चयो त हीअ सुबुह जो माई हिन बेवा औरत खे दफ़नायो ऐं हुनजो जनाज़ो, हुनजो लाश बि अंदरि आहे कोन। चयाऊं क़बर में अंदरि ढरी पियुसि। चई हाओ। चई ढरी जो पियुसि, लाश त अंदरि हुजे न। पासे में हिकिड़ी दरी मूंखे ॾिसण में आई। चई जो दरी मूंखे ॾिसण में आहे त उन दरी खे मूं जो खोलियो, खोले छा जो खणी ॾिसां त चमकदार रोशनी आई। छा खणी ॾिसां त परियां साम्हूं हिंदोरो हुजे, वॾो बाग़ हुजे, वॾा मज़ा लॻा पिया आहिनि। उन हिंदोरे में उहा औरत बेवा लुॾे पई, झूटा पई खाए। चई हुन मूंखे ॾिसी वरितो, मूंखे चवणु लॻी त हलिया अंदरि मटे आ। चई आउं बि अंदरि उन दरी मंझां मटे वियुसि उन माई ॾांहुं। मूं हुनखे चयो तूं इन हिंदोरे में? चई हाओ हिंदोरे में। चई इहो त भलो कमु आहे, तूं हिंदोरे में पई लुॾे। हाणे आउं वञा थो, आउं आयुसि पंहिंजो हीरो करणु। माई मूंखे चयो उन बेवा औरत वञी किॾां थो वेह ते कचहरी कर, पोइ भले हलियो वञजां। चई हाणे आउं उते वेही रहियसि 20 मिंट उन माई उन बेवा औरत सां मूं उते उन जॻह ते माना कचहरी कई, हाल अहवाल ही हू ॻाल्हियूं। त हिते हिकिड़े क़िस्म जी घंटी वॻी जो घंटी उहा मूं ॿुधी। मूं उन बेवा औरत खे चयो त हीअ घंटी वॻी आहे छो, छाजे करे? चई उन माई चयो त हीअ घंटी वॻी आहे मतिलबु 100 साल पूरा थी विया हलिया। चई आउं तजब में पहुची वियुसि। मूं चयो उन बेवा औरत खे ईअं कीअं 100 साल पूरा थी विया? मूंखे हिते ईंदे ऐं पाण खे कचहरी कंदे 20 मिंट अञा मस थिया, तूं चवें थी त 100 साल पूरा थी विया। चई न 100 साल पूरा थी विया। चई वरी आउं हेॾां होॾां बाग़ ही हू सभु उहे शयूं मूं घुमियूं फिरियूं त हिते 40 मिंट 50 मिंट माना मूंखे थिया। वरी ॿी घंटी वॻी, वरी मूं उन बेवा औरत खां पुछा कई त वरी ॿी घंटी वॻी। चई हाणे 200 साल पूरा थिया आहिनि। चई आउं तजब में पहुची वियुसि, 40-50 मिंट अञा मस थिया आहिनि, तूं चवें थी त 200 साल थी विया आहिनि। चई वरी बि घुमियसि फिरियसि हेॾां होॾां त वरी 3 घंटी वॻी, वरी चयमि त 3 घंटी वॻी आहे। चई हाणे 300 साल पूरा थी विया आहिनि। चई आउं तजब में पहुची वियुसि। चई मूं हुन माई खे चयो त तूं हिते सही आहीं, हाणे आउं वञा थो ॿाहिरि। चई माई मूंखे चयो त ॿाहिरि न वञ, हाणे कुझु कोन अथई, का शइ कोन थी, ॿाहिरि वञी छा कंदे, हिते वेही रह। चई मूं चयो त न आउं वञा थो ॿाहिरि, तूं हिते सही आहीं, आउं हाणे वञा थो। चई माई मूंखे त जाम चयो त ॿाहिरि न वञ, रहियो कुझु कोन अथई, का शइ कोन अथई, पर मूं हुन ते यकीन ऐं भरोसो न कयो ऐं आउं उन खां मोकिलाए करे वरी उन दरी मंझां थी उन क़बर मंझां जो ॿाहिरि निकितसि। उन क़बर खे वरी पूरे ठाहे करे ॿाहिरि निकितसि। हाणे आयुसि
ॾिसां त हर शइ तब्दील हुजे, सॼी उहा दुनिया ई तब्दील हुजे, अलॻि अलॻि शयूं जेको आऊं मूं ॾिठियूं कयूं हेॾां होॾां, उते का शइ न हुजे, ॾिठमि कंहिं माण्हू बदिली हुजनि, हर शइ बदिली हुजे, ॻोठ घर ही हू सभु बदिली हुजनि, का शइ न हुजे, कुझु बि न हुजे, ऐं पोइ निकिरी पिए त मुंहिंजे घर न, मुंहिंजा घर ॿार इहे बि का शइ न हुजे, सॼो सिस्टम कुझु न हुजे। जी माण्हुनि खां मूं पुछा कई त अबा ॾियो ख़बर ही छा थी वियो, हिते हिन मुल्क जो बादशाह जेको हो, चई उन टाइम ते हिकिड़ो बादशाह हो, चई उहो बादशाह चए था उहो बादशाह जेको तूं चवीं पियो न, चई इहे ॻाल्हियूं त असां किताबनि में ॿुधियूं आहिनि, चई इहो वरी कीअं, चई इहा जेका ॻाल्हि तूं करी पई इन बादशाह जी, इन बादशाह खे त 300 साल थी विया आहिनि। अड़े 300 साल थी विया आहिनि? चई हा बाबा, इन बादशाह जेको उन टाइम ते उन बादशाह जी बादशाही, चई उन बादशाह जी बादशाही में आउं अची रहंदो हुउसि। चयो माण्हू चवंदा इहे ॻाल्हियूं असां किताब में ॿुधियूं त फिलाणे हंधि इहे माना हिते को किथे को हो, उहे ॻाल्हियूं असां किताब में ॿुधियूं, 300 साल उनखे थी विया आहिनि उन जी बादशाही खे। चई पोइ मूं सोचियो त हुन माई जी ॻाल्हि सही थी, जेके जन्नत में हुन 300 साल ॿुधाए त माना 300 साल माना थी विया बिल्कुलु हिन दुनिया खे, त हाणे उन 300 साल वॾो टाइम आहे त उहा हर शइ ख़तमु थी वई हुई, मुंहिंजो घर ख़ानदान मिल्कियत ॿार बच्चा उन टाइम जा माण्हू ही हू सभु बदिली थी विया, 300 साल जो दुनिया खे थी विया। चई वॾो कमु थी वियो, चई आऊं त हैरान थी वियुसि हीउ छा थी वियो, चई परेशान थी वियुसि, माना वाजो कमु थी वियो, 300 साल थी हलिया, दुनिया ई तब्दील थी वई, माण्हू चवनि था त इहे ॻाल्हियूं किताबनि में असां ॿुधियूं आहिनि। चई आऊं उनखां बहितर हो त रही पवां उते, माई त मूंखे जाम चयो पर आऊं हरबरू ॿाहिरि, माई चवणु लॻी त हाणे रहियो का शइ कोन्हे, माई इहो चयो त 300 साल थिया आहिनि त माना रहियो ॿाहिरि का शइ कोन्हे, तो हाणे आयसि न त हाणे को मुंहिंजो मिट न माइट न ज़ाल न ॿार न बच्चा, हाणे अलाए किॾां विया, कीअं थियो 300 साल थी वियो हुनखे ख़बर कीअं, तो तंहिंजे करे मूं सोचियो त जे रही पवां त सही हो, पर बरार रहियसि कोन। हाणे पोइ उतां ई निकिरी पियसि, आयसि अची हीउ तुंहिंजो घर पासे में, पोइ हिते आऊं पंहिंजे हिसाब सां वेही अची ॾाढूं ॾियणु लॻसि, रोइणु लॻसि, माना हीउ छा थी वियो, ऐं त परेशान थी वियो, तंहिंजे करे रोयां पियो त माना कीअं मुंहिंजा कीअं कमु थी वियो। हमरा चवणु लॻो तूं परेशान न थी, हिते हू चवणु लॻो सौदागर त यार हाणे इहा ॻाल्हि अथई, तंहिंजे करे रोयां पियो। हमरा चवणु लॻो त बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, 300 साल थी हलिया, वॾी ॻाल्हि आहे, वॾो कमु थी वियो, ऐं जेको तूं परेशान न थी, आऊं तुंहिंजो भाइरु आहियां, तूं मूंखे पंहिंजो भाउ सम्झ, तोखे मानी टिकी हर शइ ॾांहुं मिलंदी पई, जन्नत तूं पाण उतां ॾिसी आयो आहीं, टाइम टेबल बि ॾिसी आयो आहीं, ऐं तूं जेको चईं 40 मिंट 20 मिंट 50 मिंट आऊं रहियसि, पर उते जन्नत में ॾिस कीअं घिटियूं वॻियूं, कीअं हिते सालनि जा साल बदिली थी हलिया। चई हाओ यार, चई हाणे माठि करे अलाह जी इबादत कर, अलाह खे राज़ी कर, पंहिंजा ॾोह गुनाह जेके आहिनि सो पाण बख़्शरायूं माफ़ु करियूं, रहण वारी जाइ त असुलु उहा आहे, हीअ त दुनिया आहे आरज़ी बाबा, तूं 40-50 मिंट जी ॻाल्हि थो करीं, दुनिया में कई सालूं गुज़री वियूं, 100 साल 2 साल 3 साल गुज़री विया। चई हाओ यार, चई अलाह जी इबादत करणी आहे, चई हाओ यार बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, अलाह जो ॻुझ अलाह खे ई ख़बर क़बर में वञण खां पोइ छा थिए छा न थिए, कीअं थिए, ऐं तुंहिंजी बेवा जी क़बर में वियुसि हीरो खण, ऐं वञी ॾिसी करे आयसि त माना वॾो कमु थियो पियो हो, ऐं कीअं वञा कीअं वरी ॿाहिरि आयसि त माना हिते जो सॼो नक्शो ई बदिली थी वियो, 300 साल थी विया। ऐं माण्हुनि खां उन बारे में पुछा कयूं, चई उहो बादशाह ऐं उहो ॻाल्हियूं सॼियूं उहो त माना उनखे त 300 साल थिया आहिनि, उहे ॻाल्हियूं उन बादशाह जूं असीं किताबनि में पढ़ूं पिया ऐं ॿुधूं पिया। चई माना वॾो कमु थी वियो, चई बाबा पंहिंजे रब खे राज़ी कर, अलाह जी ॻुझ जी ख़बर अलाह खे ई आहे, ऐं ख़बर में छा थिए ख़बर कोन्हे, सो ही आरज़ी दौलत दुनिया जी, दुनिया जा आरज़ी कमु, सो ही कंहिं कम जा कोन्हे, सभु आरज़ी आहिनि, का शइ कोन्हे हिते, जेका बि मिल्कियत पाण ठाहियूं था करियूं था, इहा सभु यार हिते ई पई हूंदी, कुझु बि कोन खणी हलंदासीं क़बर में, यार ख़ुदा करे ख़फ़न बि नसीब थिए त इहो बि भलो आहे, केरु यार खणी वियो, ॾिसंदा अचूं पिया, सभिनी खे ॾिसंदा अचूं पिया, बादशाह आया, जे अगरि मरी विया त कहिड़ी मिल्कियत धन दौलत गॾु खणी विया, अकेलो ई सिर विया, केरु थो कुझु खणियो वञे, बाक़ी हा हक़ इलाल जो कमायूं करियूं, ऐं उन मज़ा अलाह जी राह में ॾियूं, ख़ैरात करियूं, उहो पंहिंजी असुली दौलत आहे, असुली ख़ज़ानो पंहिंजो इहो आहे जेको अॻियां पाण खे कमु ॾींदो, ग़रीबनि खे ॾियूं, मिसकिननि खे ॾियूं, यतीमनि खे ॾियूं, कंहिंजो हक़ न खायूं, हराम न खायूं, हिलाल खायूं, ऐं कंहिं ते ज़ुल्म न करियूं। अलाह साईं त पाण खे हिन दुनिया में माना हिकिड़े इम्तिहान जे हिसाब सां मोकिलियो आहे त पाण हुन जी इबादत करियूं, हुन त पाण सां वाइदो कयो आहे त रोज़ी तव्हांखे आउं ॾींदसि, रिस्क तव्हांखे बि आउं ॾींदसि, सो मूंखां न घुरो, कंहिं बि हाल में अलाह साईं पाण खे ॾींदो। हाणे इहो ई किसो हूंदो आहे न, रिज़्क ॾियण वारो अलाह हूंदो आहे, हारी वियो ज़मींदार वटि, ज़मींदार खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, मूंखे पैसा ॾे, मुंहिंजे घर में खाधो पीतो सामान राशन कुझु बि कोन्हे,
ज़मींदार चवण लॻो उन हारी खे त ॻाल्हि ॿुध, तो मुंहिंजी ॿनी वारे में कमकार कयो कोन्हे, तुंहिंजो रिस्क आउं बंदि थो करियां, तोखे आउं ॾियां कोन थो न को अटो न को सामान न को छा कुझु बि कोन थो ॾियां। हाणे हालांकि ज़मींदार त उन हारी जो खाधो पीतो अर्शे हेॾां होॾां बंदि कयो, पर उहो हारी बुखियो त न रहियो न। ज़मींदार त खणी बंदि कयो, पर अलाह त हुनखे ॾियण वारो आहे न, किथां बि थी उन हारी खे त मिलियो। हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहुं ज़मींदार न ॾिनो, पर हिकिड़ो ॿ ॾींहुं अलाह साईं त हुनखे खारायो न। त चवनि कोन था, हाथी खे मण कीड़ी खे कण ॾियण वारो रब साईं आहे। तो बेशक उन मुंहिंजा नाउमेद न थीजे, आसरो पंहिंजे रब में ई कजे ऐं उन जी इबादत कजे ऐं भला नेक कमु कजनि। ही दुनिया त आरदी आहे, हिकु न हिकु ॾींहुं सभिनी खे छॾणी आहे। पंहिंजे रब खे राज़ी करियूं, भला कमु करियूं, नेक कमु करियूं ऐं अहिड़ी शइ हक़ हलाल रोज़ी जे हिसाब सां कमायल हुजे, सा ग़रीबनि में ॾियूं, मिसकिन में ॾियूं, अलाह जी राह में ॾियूं। सो पंहिंजी असुली दौलत ऐं असुली ख़ज़ानो उहो ई आहे जेको पाण खे अॻियां आख़िरत में कमु ॾींदो। सो दोस्तो, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।